आईजी सिंध गुलाम नबी मेमन जी डीएसपी पारस बकराणी ऐं डीएसपी ज़हूर सुमरे ऐं एहलकारनि जी क़यादत कई आहे। अवां खे ॿुधायूं पिया त आईजी गुलाम नबी मेमन ज़ख़्मी पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी क़यादत करे हौसला अफ़ज़ाई कई। आईजी सिंध मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे इनाम ऐं सर्टिफिकेट ॾियण लाइ लिस्ट तलब करे वरिती आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमन डीएसपी पारस बकराणी ऐं डीएसपी ज़हूर सुमरे ऐं एहलकारनि जी क़यादत कई आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमन ज़ख़्मी पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी क़यादत करे हौसला अफ़ज़ाई कई आहे। आईजी सिंध मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे इनाम ऐं सर्टिफिकेट ॾियण लाइ लिस्ट तलब करे वरिती आहे। सखर मां तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो, आगाह कजो। जी बिल्कुल, आईजी सिंध गुलाम नबी मेमन सखर ज़ियाती अस्पताल पहुची करे गुज़िरियल दिहाड़े शिकारपुर में ॾोहारियुनि सां मुक़ाबले में ज़ख़्मी थियल शिकारपुर सिटीअ जी डीएसपी पारस बकराणी ऐं गरियासीन जे डीएसपी ज़हूर सुमरो ऐं एहलकारनि जी क़यादत कई आहे। क़यादत दौरान आईजी सिंध जे तरफ़ां ज़ख़्मी जेके ऑफिसर आहिनि एहलकारनि खां तबियत बि मालूम कई आहे ऐं हुनजी हौसला अफ़ज़ाई भी कई वही है। इन वक्त में आईजी सिंध ज़ियाती अस्पताल में मौजूद है। थोड़ी देर का मीडिया से गाल बोल कर दो। गुज़िरियल दिहाड़े शिकारपुर में कार्रवाई दौरान शेख गैंग के खिलाफ कार्रवाई दौरान पुलिस के तरफा 9 ॾोहारी मार की दावा कई वही। उन आईजी सिंध बाय रोड ज़ियाती अस्पताल पहुंची करे पुलिस ऑफिसर ने ज़ख़्मी एहलकार की क़यादत कई है। जी मेहरबानी अवां जी मोरड़ो आगाह करण लाइ।